फैजाबाद धरणो कमीशन अगोणे वजीर आजम शहबाज शरीफ के तलब करे वरतो है। ज़रीन मूजिब शहबाज शरीफ के 3 जनवरी ते बयान कलमबंद करण लाइ तलब कयो वियो आहे। शहबाज शरीफ के पंजाब जे अगोणे वॾे वज़ीर जी हैसियत में तलब कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। फैजाबाद धरणो कमीशन अगोणे वजीर आजम शहबाज शरीफ के तलब करे वरतो आहे। ज़रीन मूजिब शहबाज शरीफ के 3 जनवरी ते बयान कलमबंद करण लाइ तलब कयो वियो आहे। शहबाज शरीफ के पंजाब जे अगोणे वॾे वज़ीर जी हैसियत में तलब कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। फैजाबाद धरणो कमीशन अगोणे वज़ीर आजम शहबाज शरीफ के तलब करे वरतो आहे। ज़रीन मूजिब शहबाज शरीफ के 3 जनवरी ते बयान कलमबंद करण लाइ तलब कयो वियो आहे। शहबाज शरीफ के पंजाब जे अगोणे वॾे वज़ीर जी हैसियत में तलब कयो वियो आहे। फैजाबाद धरणो कमीशन अगोणे वजीर आजम शहबाज शरीफ के तलब करे वरतो। ज़रीन मूजिब शहबाज शरीफ के 3 जनवरी ते बयान कलमबंद करण लाइ तलब कयो वियो आहे। शहबाज शरीफ के पंजाब जे अगोणे वॾे वज़ीर जी हैसियत में तलब कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी खान। शाकिर आगाह कजो त फैजाबाद धरणो कमीशन पारां अगोणे वज़ीर आजम शहबाज शरीफ के तलब कयो वियो आहे। छा अपडेट आहे हिन बाबति? हाँ जी बिल्कुल। फैजाबाद धरणा कमीशन जेका है उनजी बयानात रिकॉर्ड करण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। साबिक़ वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ के भी 3 जनवरी ते बयान कलमबंद करण लाइ तलब कयो वियो आहे फैजाबाद धरणा कमीशन जे तरफ़ां। ऐं इन में शहबाज शरीफ के बतौर साबिक़ वज़ीर आला पंजाब जेको आहे उन वक़्तु छाकाणि त शहबाज शरीफ वज़ीर आला हुयो जंहिं वक़्तु धरणो लॻो हो फैजाबाद जो, ऐं उन सिलसिले में उनखां बयान कलमबंद करण लाइ उनखे तलब कयो वियो आहे। ऐं इन खां अॻु में जनरल फैज़ हमीद खे बि धरणा कमीशन नोटिस ॾेई चुकी आहे। उनखे बि तलब कयो वियो आहे। ॿ दफ़ा नोटिस मोकिलियो वियो आहे फैज़ हमीद खे, ऐं फैज़ हमीद खे पहिरियों नोटिस न मिलियो, उनखां पोइ ॿियो नोटिस बि जारी कयो वियो आहे। हाणे वरी शहबाज शरीफ खे बि तलब कयो वियो आहे 3 जनवरी ते। जी शाकिर सोलंकी अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।